असलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं दाबेची खां। सिंध जे खंभियलनि जी आज़ादी लाइ सिंध सभा जो पंधु लॉन्ग मार्च। कराची प्रेस क्लब खां रावलपिंडी ॾांहुं रवां दवां। विख विख ते आजियां दाबेची में गुलनि जी विरखा, नियाणियुनि जा पेर ज़ख़्मी, हौसला बुलंद। सिंध सभा जे तर्जुमान नईम सिंधू जी अॻुवाणी में काफ़िलो जारी। रिपोर्ट मूजिबि मार्च खे ख़िताब कंदे सिंध सभा जे सरवान इनाम अब्बासी चयो त सिंध सभा जो लॉन्ग मार्च दौरान इख़्तियार सोडर जमील थईम बशीर जतोई आज़ादु थिया आहिनि, पर असां क़ौम सां वाइदो करे निकिता आहियूं त असांजी जदोजहद सिंध मां खंभियल आख़िरी माण्हू जी आज़ादी ताईं जारी रहंदी। जीअं त असां अॻियां वधी रहिया आहियूं, थधि जो अहसासु बि वधी रहियो आहे। सर्दीअ जी हुजे या मींहुं तोड़े, नक़ाब पोश समेतनि को बि असांजो रस्तो रोके न सघंदो। कराची में 1 जून खां एहतिजाज मुसलसल 83 ॾींहं ताईं धरणो हयो, पर असांजा मुतालबा कोन मञिया विया। इन करे असां मजबूर थी रावलपिंडी ॾांहुं लॉन्ग मार्च करे रहिया आहियूं। असांजो फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांजे प्यारनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। शाफ़ी रज़ाक आसी चयो त जबरी गुमशुदगियूं मुल्क जी जमहूरी आइनी तोड़े इंसानी हक़नि जी तोहीन आहे। फितरी कानून, रियासती आइन ऐं आलमी पदरनामे समेत दुनिया जो हर उसूल इंसानी हक़नि जी पासदारी जो हुकुम ॾिए थो, पर असांजे मुल्क में अहिड़े हर उसूल जी भञकिड़ी थी रही आहे। असीं चऊं था त बसि इंसानी हक़नि जी लताड़ न थियणु घुरिजे। मार्च में मौजूदु हर माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो करे पियो, संदसि प्यारनि खे आज़ादु कयो वञे। सिंध ॿ क़ौम जी बका जे लाइ जदोजहद कंदड़ क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो पियो वञे। खंभियल आकिब चांडियो जी अमर मुख़्तियार बेगम भेण शाज़िया चांडियो ॻाल्हाइण वक़्तु लुढ़क लाड़े वेठियूं। हिननि चयो त आकिब बीमार हो, संदसि घरवारी बि सदमे में बीमार थी वई आहे। आकिब खे ॿीहर खंभे गुम कयो वियो आहे। खंभे गुम कयल सुहेल रज़ा भट्टी जे भाउ अली रज़ा भट्टी चयो त असांजो भाउ खे 5 साल थी विया आहिनि। अदालतनि जो दर खड़कायोसीं, पर अदालतनि जे भाउ खे आज़ादु नाहे कयो वियो। गुम कयल शहज़ाद मंगी जी भेण सुंबुल मंगलो त असांजे भाउ जी जबरी गुमशुदगी खे 6 महीना थी विया आहिनि, पर हिन जो को बि पतो न आहे त उहो किथे आहे। हानी भलो चयो त पंहिंजे प्यारनि खे आज़ादु कराए पोइ वापसि थींदासीं। खंभियल डॉक्टर फ़तेह मोहम्मद जे पुटु नसीब खोसे, खंभियल फैसल आराई जे पीउ मोहम्मद इस्लाम समेत खंभे गुम कयलनि जी भेनरनि, वनियनि, धीअरुनि ऐं भाइरनि चयो त असां पंहिंजे प्यारनि जी आज़ादी जे लाइ रावलपिंडीअ तरफ़ पंधु निकिता आहियूं। लॉन्ग मार्च में मुसलसल पंधु कंदड़ में सिंध सभा जो अॻूणो नूर बागड़ी, सिकंदर अनवर बुर्दी, एडी रायमू, अरसलान अबड़ो, सिकंदर चांडियो, ग़ुलाम रसूल बुरड़ो, सरफराज़ सिंधी, लियाकत अंसारी, अली असगर जमाली, दीवान अकरम चांडियो, सरमंद बाग़ी ऐं ॿिया शामिल हुआ। लॉन्ग मार्च 12 नवंबर ते 12 वॻे मलीर प्रेस क्लब तां मंज़िल तरफ़ रवानो थियो, जेको गगर खां थींदो दाबेची पहुतो, जिते काफ़िलो राति दाबेची तरसण खां पोइ सुबुह 10 वॻे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो थी वियो। कैमरामैन उन्हनि खे ख़बर हुजणु घुरिजे सुभाणे उन्हनि जूं धीअरूं बि खपजंदियूं, उन्हनि जा बचा बि खपजंदा। उन खां पहिरियां ज़मीननि सां साथ ख़तमु कनि, पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे कानून सां। सभ खां पहिरियां कानून सां। कानून उन्हनि खे खपण जी इजाज़त नथो ॾिए। हू पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे कानून सां उथी बीहनि ऐं उन्हनि खंभींदड़नि खे या निकाब लाइ माण्हुनि खे ॾेखारनि त हीअ आहिनि उहे जेके हिन क़ौम सां, सिंधी क़ौम सां क्राइम मुसलसल कंदा अचनि था। ऐं असां तेसीं ताईं धरणो ख़तमु न कंदासीं जेसीं आख़िरी सिंधी खंभियल हूंदो या ही खंभजण वारो अमल न रुकंदो। 10 साल हो गए, मेरा बेटा जो लापता है, कोई हमारी सुनाई नहीं हो रही। मतलब कोर्ट केस मुझे बाबा के तंजीम सां मुझे बाबा जो वास्तो न हो। हिकु डॉक्टर पेश हुयो, उहो इंसान सां तो इलाज कंदो। इलाज करण खां दुआ मुझे बाबा सां साईं खे 5 साल हले थो, उनजो को पतो आहे न पतो आहे अलाए कहिड़े हाल सां आहे। असां सरापा एहतिजाज आहियूं, थोरो सारा एहतिजाज माना हिकिड़ो इंतिहाई क़दम आहे। इन लॉन्ग मार्च जो मक़सदु न त GHQ जे आॾो वञी का दहशतगर्दी करणु आहे, न 83 ॾींहंनि ताईं मुसलसल धरणो आयो हुयो 1 जून खां जेको निकले हैं। हम कराची प्रेस क्लब के सामने हमने 6 मंथ तक एहतजाज किया। वहाँ पे हमने सिर्फ सभा का गेट भी लगाया था, हमने धरने भी दिए थे, हम हड़ताल में भी बैठे थे, हमने गर्मियाँ भी बर्दाश्त की, हमने बारिशें भी बर्दाश्त की।
कि इसलिए कि हमारे प्यारे लापता है। शायद इस जालिम राज 2018 में खंबे गुम कयो वियो, उन खां बाद में 18 महीननि खां बाद में उन्हनि सां ॾाढी तमामु घणो उन ते टॉर्चर कयो वियो, जंहिंजी उन मुसलसिल जेका तबियत ख़राबु रहंदी त कराची में पंहिंजे इलाज लाइ आयल हो। उनखे 130 खणी खंबे गुम कयो वियो आहे। 7 जुलाई ते 4:30 बजे पहचान की गुरु था आजादी, प्यारन की गुरु था आजादी, तो के देनी पौंदी आजादी, आ हक साजो आजादी। सिद्धमा टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।